अस्सलाम वालेकुम, वेलकम टू माय यूट्यूब चैनल। अॼु असां सिंधी ॿोली जो कुझु पढ़ंदासीं। ॿोलियुनि जा 8 वॾा ख़ानदान आहिनि: आर्याई, सामी, चीनियाई, मंगोलियाई, मलाई, दरावड़ी, बांतवी, अमरीकाई। वरी आर्याई मूं 3 निकिरंदा असांजा: यूरोपी, ईरानी, हिंदी। हीअ उन मूं निकिरंदा। वरी सामी मूं 3 निकिरंदा: अरबी, इब्रानी, हबशी। हाणे अॼोके असां वीडियो में इहा इन ते थोरो रोशनी विझंदासीं त सिंधी संस्कृत जा ई आहे या संस्कृत जा ई न आहे। डॉक्टर नबी बख़्श बलोच जन जो नज़रियो आहे त सिंधी अरबी ऐं फ़ारसी असर हेठि 11वीं सदी जी ॿोली आहे। सिंधी शायदि सामी सिफ़त ज़बान आहे। सिंधी जो दरावड़ी ॿोली सां वास्तो आहे। सिंधी खे मोरूसी सरमायो पंहिंजो आहे। सिंधी ॿोली संस्कृत जा ई न आहे। मतिलबु इन सॼी थ्योरी जो इहो निचोड़ आहे त डॉक्टर बलोच जी नज़र में सिंधी ॿोली संस्कृत जा ई न आहे। सिराज साहब जो नज़रियो आहे सिंधी ॿोली कवाली ऐं फितरी ॿोली आहे जेका सिंधू माथिरी जी पैदाइश आहे। अर्नियस ट्रम्प जो नज़रियो आहे सिंधी ॿोली संस्कृत जा ई आहे। संस्कृत, प्राकृत, पाली, शोरसिनी, अबरशंस, वराचड 11वीं सदी में। ठीकु आहे न। इन जी जेका आहे ताईद कई आहे मिर्ज़ा कलीज बेग, काके भैरूमल ऐं डॉक्टर गुरबख्शानी। इहो मुख़्तलिफ़ नज़रिया। उमेद त वीडियो तव्हांखे पसंदि आई। चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब लाज़मी कयो।